अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़ काज़ी अहमद मां रिपोर्टर मोबजुणो। मोहसिन इंसानियत पैगम्बर इस्लाम काज़ी अहमद शहर में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जश्न मल्हाइण लाइ हज़ारी आशिकाने रसूल नचंदा झूमंदा रोडनि ते निकिरी आया। उन सिलसिले में हिकु शानदार रैली जामिया रहमानिया मस्जिद शेर मोहम्मद कॉलोनी मां मीलाद कमेटीअ जे मरकज़ी अॻवान कारी अब्दुल रहमान मांजोटो, कादरी सैयद आसिफ अली शाह जीलानी, सरदार इफ्तिखार अली उनड़ जे अॻवानी में कढी वई। अज़ीम आलीशान रैलीअ में ज़िले चेयरमैन जाम तमाची उनड़, सरदार इफ्तिखार अली उनड़, रईस मियां इमरान अली उनड़, हाजी खान लाखो ऐं ॿियनि बाब जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रैलीअ जो इब्तिदा करण सां दुआ पिणु घुरी। ज़िले काउंसिल मेंबर अली रज़ा चांडियो, रईस अला बख्श भंड, रईस हैदर राहू, अब्दुल कादिर कुबर, मलार जोकियो, शाहनवाज कुबर, हाफिज़ इमदाद राहू, एजाज लाखो, बशीर कासकेली, नूरदीन कादरी समेत हज़ारनि जे तादाद में आशिकाने रसूलनि शिरकत कई। रैली जॾहिं मुख़्तलिफ़ चौकनि ते पहुती रैलीअ जो गुलाब जे पतनि सां शानदार इस्तक़बाल कयो ऐं अॻुवाणनि खे गुलनि जा हार पिणु पाराया। जॾहिं त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान में निकितल शानदार रैलीअ मथां विख ते गुलनि शावर कया विया। जॾहिं त काज़ी अहमद जे भर पासे वारनि ॻोठनि मां वॾे तइदाद में जुलूस पिणु शामिल थिया। शेर मोहम्मद कॉलोनी जामिया रहमानिया मस्जिद खां निकिरंदड़ अज़ीम आलीशान रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे नाज़ बाग मस्जिद पहुती, जिते जलसो थियो, जिते अॻूणे MPA रेस शेर मोहम्मद उनड़, अब्दुल रहमान मांजोटो, मुफ्ती फैज़ मोहम्मद सिकंदरी ऐं बिन आलम दीन ख़िताब कयो। रैलीअ में शिरकत कंदड़ आशिकाने रसूल मोबजुणी सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु कीअं था ॾिसो 12 रबीउल अव्वल जे हवाले सां जेके प्रोग्राम थियनि पिया? अॼु तमामु बहितर प्रोग्राम नबी करीम सलाह ॿिन्ही जान जे सरदार जे ख़ुशीअ में रैलियूं आहिनि ऐं हिते पासे काज़ी न पूरे ज़िले में न पूरे सिंध में पूरे पाकिस्तान में अल्लाह ताला हर मुस्लमान खे इन जी रैली में अची शिरकत करण जी सआदत फरमाए। हीअ रैली हिकिड़ो ईअं सम्झो त सभिनी ईदनि खां बालातर ईद आहे, जेके बि असांजे इस्लाम में ईदूं आहिनि उन खां उत्तम ईद आहे। जंहिं बि इन ॾींहुं रैली में शिरकत कई अल्लाह ताला उनखे माना वॾे में उजो रहंदो ऐं नबी करीम सलाह जे वजह जेके ॼमनि जो ॾींहुं आहे ऐं असां सभिनी मुस्लमान खे खपे रैली में शिरकत जी सवाबदारी हासिलु कई। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं पंहिंजो तव्हां तारीफ़ करायो साईं। मुंहिंजो नालो कारी मोहम्मद सजन लाखो आहे ऐं शौकत कॉलोनी जामे मस्जिद अल हबीब जो ख़तीब आहे अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह से अॼु 12 रबीउल अव्वल आहे, ईद मिलाद नबी प्यारो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो अॼोको ॾींहुं कीअं पिया ॾिसो तव्हां? सुभान अल्लाह साईं, हर तरफ़ हीअं समुंड जी छोलियुनि वांगुरु अवाम नास गॾु आहे। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे जश्न में गॾु आहिनि, नंढा वॾा पोढ़ा पका अल्हम्दुलिल्लाह। एॾो त सुकून आहे, एॾो त दिलि खे करार आहे, ख़ुदा जे इज़त ऐं जलाल जो कसम आहे, अहिड़ी का ख़ुशी बि का दुनिया में आहे ई कान। छा पैगाम ॾींदा मुख़्तसर अॼोके ॾींहं जे हवाले सां आलम इंसान ऐं मुस्लमान सभिनी ॿाहिरि? असांजो पैगाम इहो आहे त जीअं असांजे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम रहमतल लिल आलमीन बणिजी आया आहिनि, असां सभिनी खे घुरिजे त इहे रहमत पंहिंजनि परावनि जे लाइ अहिड़ो सुकून अहिड़ो इख़्तियार कयूं जो कंहिंखे का तकलीफ़ न पहुचायूं। मौलवी दिलदार अहमद चांडियो ताहिरी गुलज़ार तव्हां रैलियुनि में कयो था इज़ाफ़ो काज़ी अहमद में कीअं पिया ॾिसो त इन हवाले सां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह इहो आहे जो असां साल ब साल ॾिसंदा आहियूं, पर हिन साल त अञा माना हर शइ खां ॿीहर खां ट्रेन नज़र अची रहियो आहे। नंढड़ा वॾड़ा पोढ़ा पका जवान पंहिंजे पाक नबी जी ख़ुशीअ में ईअं सम्झो त उनजी दिलि बि नची रही आहे, पंहिंजे महबूब जे सदके में ख़ुशी चवनि था। अलाह जो महबूब आयो, लखें रहमतूं थियूं। अॻे नियाणियूं माण्हू पूरींदा हुया, हुज़ूर जे सदके अचण जे सदके नियाणियुनि जे मथां शफ़क़त थी, रहमत थी ऐं घर घर में इहो अंजण ते लाइ असांखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।